नाज़रीन बरसात जो तबाहकारियूं जारी आहिनि। ब्रेकिंग मास्टर गॾु वीडियो लिंक ते मौजूद आहे शफ़ी मोहम्मद कोसो। जी शफ़ी मोहम्मद आगाह कजो। जी बिल्कुल नाज़रीन, गुज़िरियल 48 कलाकनि जे हलंदड़ बरसात रेती में भी तबाही मचाए छॾी आहे। आम ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। माण्हू घरनि ते महदूद थी विया आहिनि। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 48 कलाकनि जे बरसात शहर में गंदगी जा ढेर ऐं गप कीचड़ लॻाए छॾिया आहिनि। मेन बाज़ार ऐं पाकिस्तान चौक समेत ॾहरकी, उबावड़ो ऐं कोभर रेलवे स्टेशन रोड बि पाणीअ सां भरिजी विया आहिनि। रोड रस्ता तालाब जो ॾेख ॾेई रहिया आहिनि ऐं जेके दिहाड़ीदार मज़दूर आहिनि ऐं जेको दिहाड़ीदार तबिको आहे उहो सख़्तु मुतासिर थियो आहे। बरसात जारी आहे ऐं इन सां जेके कपाह जो फ़सुलु आहे उहो सख़्तु मुतासिर थियो आहे। आबादगार गणतीअ में वठिजी विया आहिनि। कच्चा घर टही पट पइजी विया आहिनि। आम ज़िंदगी जेका आहे उहा मफ़लूज बणिजी वई आहे ऐं जेके ग़रीब तबिको आहे उहो सख़्तु मुतासिर थियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ज़िले इंतिज़ामिया खे घुरिजे त नंढनि वॾनि शहरनि में बरसात जी पाणीअ खे निकाल कराए ऐं जेके शहरवासी आहिनि उन्हनि खे ॾुखियाईनि खां बचाए सघे। जी।